ओम शांति। हमेशा बाबा की याद करना चाहिए। महात्मा निराकार रूप में बाबा की याद करें। मन में कोई भी गाली जो बाबा की बताए आप पांची बाप परमात्मा को सब मन की गाली बताए थे। ओम शांति। मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मति संघ द्वारा सुनता मीठे मीठे बार बाबा सुनता हाणे पूरो पूरो बाबा जो असांखे ज्ञान लेकर उनखे धारण करण जो पुरुषार्थ करण पंहिंजे जीवन खे सुधारण। भगवान असांखे ज्ञान लेकर असांजे जीवन खे सुधारण आयो आहे त असांखे बि इहो ध्यानु ॾियणो परमात्मा जी श्रेष्ठ मत ते हली करे असांजो जीवन सुधरे। ॾाढो ॾाढो स्वभाव असांजो ॾाढो मिठो हुजणो। युक्ति सां सदा असांजो स्वभाव मिठो थिए। स्वभाव अर्थात असांजो भाव सभिनि जे प्रति सुठो हुजे। असां कंहिंजे लाइ न चऊं या मन में सोचूं ये अहिड़ी आहे या ये अहिड़ो आहे, हिन में असां ईअं कयूं। ये ॻाल्हि असांजे मन में अचणी न खपे। भले हुननि केतिरो बि बुरो कयो, भले उन्हनि में केतिरा बि बुरा स्वभाव ईअं असांखे ख़ुदि जे मन में सदा सुठा वीचार सभिनि जे लाइ रखंदासीं न, भले साम्हूं वारा कहिड़ा बि आहिनि, तॾहिं असांजो स्वभाव सभिनि जे प्रति मिठो थींदो। असांजो भाव सभिनि जे प्रति सुठो हूंदो त आपे असांजी बोल व्यवहार संबंध बि सुठो थींदो। साम्हूं वारे खे आपे सम्झ में थींदो मां एतिरी ग़लतियूं थी करां, एतिरो हिनखे बुरो थी चवां, त बि मूंसां सुठी रीति हले थो या हले थी त उहो आपे ई सुधरी वेंदो। कंहिंखे डांटे करे मारे करे न सुधारो। कंहिंखे तव्हां सुधा सभिनि जे लाइ मिठा रहंदव न, साम्हूं वारो आपे ई सुधरी वेंदो। हिन समय कंहिंखे डांटे करे, कंहिंखे मारे करे, कंहिंजे लाइ बुरो बुरो चई करे, सोचे करे, ॿुधाए करे असां अगरि कंहिंखे सुधारण जी कोशिश कंदासीं त न सुधरंदो। छोकी असां बि ग़लति आहियूं। असां ई ग़लति तरीक़ो यूज़ था करूं डांटण मारण जो। बाबा चए थो त पोइ असां बि ग़लति, उहो बि ग़लति, त ॿई ग़लति खे क्रोध में अची करे कंहिंखे अख में न ॾेखारिणी। एतिरो असांखे पंहिंजे क्रोध खे ख़तमु करणो, एतिरो शांत करणो आहे पंहिंजे मन खे। इनजे लाइ बसि सदा ये यादि रखो सभु सुठा आहिनि। जेको जो बि करे थो सभु, अगरि ग़लति बि करे थो त ठीकु थी वेंदो, ठीकु कंदो, ठीकु थींदो, सुधरी वेंदो, सुधरी वेंदो, सुधरी वेंदो। क्रोध में अची करे कंहिंखे बि असांखे अख न ॾेखारिणी, न त असां ख़ुदि जो बि नुक़सानु कंदासीं ऐं ॾाढनि जो बि असां नुक़सानु करण जे निमित ठही वेंदो। ख़ुदि जे शरीर खे बि त असांखे इफेक्ट थींदो न। त बाबा चए थो कि असांखे क्रोध वशी खे अख बि न ॾेखारिणी आहे। ॻाल्हाइण त परे अख बि न ॾेखारिणी। हिन सां असां ख़ुदि जे खे बि ठीकु रखी सघंदा आहियूं, ॿियनि खे बि ठीकु रखी सघंदा आहियूं। छो त हिकु बार अख ॾेखारी मतिलबु क्रोध त आयो मन में, हुनखे तव्हां शांत कयो, अगरि शांत न थिए त अख खां पोइ मुख खां बि निकिरी वेंदो, मुख खां पोइ हथ बि हली वेंदा, हथ बि हली हलंदा। इन करे अचण ई न ॾियो न। जे मन में के ॻाल्हि कीअं थो करे न, सभु ठीकु आहे, सभु ठीकु आहे। त क्रोध जो भूत खे पंहिंजे मन में अचण ई न ॾियो। बाबा चए थो हिन रीति असांखे हाणे ख़ुदि खे ठाहिणो, हाणे ॿियनि खे ठाहिण जो समय न आहे। असां आत्माउनि खे ख़ुदि खे ठाहिणो, ख़ुदि खे सुधारणो, ख़ुदि जे चाल चलन खे सुधारणो, ख़ुदि जे व्यवहार खे सुधारणो।
साम्हूं वारो अशांत तो करे, मुंहिंजो फर्ज़ आहे मां शांत रहूं। पहिरियों मां शांत रहां, पोइ उहो पाणी शांत थी वेंदो। वो शांत आहे, तव्हां सोचो था असां हुनखे चऊं शांत कर शांत कर, पहिरियों असां त शांत रहूं। असांजे शांत रहण सां असांजे मन जे जेका शांती जा वीचार हूंदा, तरंगियूं हूंदियूं, न त साम्हूं वारो आपे ई शांत थी वेंदो। त बाबा चए थो हाणे हिन रीति समय कहिड़ो थो हले, पहिरियों मां सुधरां। जेको बि अगरि तव्हांखे ॿियनि में कमी नज़र अचे थी न, कोई बि कमी, सिर्फ़ु खुद में जांचो, मुंह में भी आहे छा। अगर कोई माण्हू कुछ भी करे तो फिर खुद के जांच करो, मुंह में ये आए कमी कमजोरी, मुंह में ना आए त छो ना आए, मां कहिड़ी सुठी ॻाल्हि धारण कई जंहिंजे कारण मुंह में ये चीज ना आए, त हुन रीति हुननि खे बि सम्झाए। बाक़ी तो हिन रीति असांखे खुद खे ठाहिण जो समय, ॿियनि खे ठाहिण जो समय न आहे। भगवान चए थो मां हर हिक खे वरतो ॾियण। सिर्फ़ु भक्ति मार्ग में त माण्हू पंहिंजे खुद जे लाइ, पंहिंजे परिवार जे लाइ प्रार्थना कंदो हुयो, हुननि जे लाइ सुख शांति जी कामना कंदो हुयो। हाणे बाबा चए थो भगवान जॾहिं हिन सृष्टि में ईंदो न, तॾहिं हर हिक आत्मा खे पंहिंजो पंहिंजो वरतो ॾियण ईंदो, हर हिक आत्मा खे सुधारण ईंदो। तव्हां चओ मां भगवान खे चवां हिनखे सुधार हिनखे सुधार, त भगवान चईंदो पहिरियों तूं सुधर। भगवान हाणे असांखे इहे न चईंदो, हाणे तव्हां बाबा खे चईंदो न मुंहिंजे हिनखे ठीकु कर, इहो ठीकु थी वियो, अब चईंदो पहिरियों तव्हां ख़ुदि ठीकु थियो। तव्हांखे ॾिसी हिकु छा पूरी दुनिया ठीकु थी सघे। इन करे समय कहिड़ो थो हले, पहिरियों मां सुधरां। भगवान हर हिक खे सुधारण आयो, हर हिक खे वरतो ॾियण आयो। हाणे असां भगवान खे यादि कंदासीं, भगवान जे सुठे शइ ते हलंदासीं, त सिर्फ़ु असांखे स्वर्ग जो वरतो मिलंदो, ॿिए थोड़ी मिलंदो। ॿियो कंदो त पाईंदो। अॼु तव्हां दान पुण्य करो था, तव्हां सुठा कर्म करो था, तव्हां सां गॾु रहण वारो नथा करो, त तव्हां केतिरो बि चाहियो हुननि खे फल थोड़ी मिलंदो। तव्हां दान पुण्य कयो, तव्हां सुठो कर्म कयो, तव्हांखे ॿिए जन्म में तव्हांखे सुठो मिलंदो। हर हिकु आत्मा जो पंहिंजो पंहिंजो पाठ। अॼु घर में अगरि सभु माण्हू पंहिंजे पंहिंजे हिसाब सां हलनि था, पंहिंजो पंहिंजो कर्म करनि था, ये सभी आत्माएं जेको अॼु असां कर्म करूं था, अॼु कर्म जो जीअं त असां कल्ह जे लाइ बीज था बोल। अॼु जेको बि तव्हां ॻाल्हायो, जेको बि तव्हां कयो, जेको बि तव्हां सोचियो, हुन अनुसार ई तव्हांजो अचण वारो कल अथव। हीअं न सोचो मां त चई छॾियो, मज़ाक में चयो, ईअं कयो, ईअं थी वियो, चलो थी वियो जो थी वियो, न। अॼु जेको तव्हां चयो न मुख सां, जेको तव्हां सोचियो मन में, जेको तव्हां कर्म कयो, हुनजे हिसाब सां ई तव्हांजो कल अचण वारो कल आहे। त हिन करे मज़ाक में, जाने अनजाने अगरि तव्हांखां कोई कर्म थी बि थो वञे, त तुरंत परमात्मा खां क्षमा मांगे या हुन माण्हू खां क्षमा मांगे। क्षमा मांगण में नंढो न थींदो, तव्हांजो कल सुठो थींदो। सम्झो अॼु तव्हां कंहिंखे चयो अरे तूं अंधो आहे, तोखे नज़र नथो अचे, हुनखे बुरो लॻी वञे त, हुन आत्मा खे बुरो लॻी वञे त, भले नंढो आहे, नंढे शरीर में आहे, वॾे शरीर में। अॼु कंहिंखे चऊं तूं त ॾाढी कारी आहे, एॾी कारी आहे, एॾी मतिलबु, ऐं हुनखे बुरो लॻे छॾियो त, अगरि हुनखे बुरो लॻियो ऐं हुन मन में कुझु तव्हांजे लाइ दुख थियो हुनखे, त हुनजो भुगतान हुन आत्मा खे तव्हां दुखी कयो त तव्हांखे बि ओड़ो ई दुख अचण वारो। साम्हूं सोचे रखो, हीअं न की तव्हां वॾा आहियो या धन में या संबंध में वॾा आहियो त तव्हां कंहिंखे बि कुझु बि चई सघंदा आहियो। तॾहिं त बाबा चईंदो देह अभिमान न हुजणो खपे, देह अभिमान न हुजणो खपे की मां ससु आहियां, मां घर जी वॾी आहियां, या मां वॾो भाउ आहियां, वॾी भेण आहियां,
मां टीचर आहियां, मां वॾो गुरू आहियां या जो बि आहियां, मां कंहिंखे कुझु बि चई सघंदो आहियां। हर हिकु आत्मा अगरि तव्हांजी चए तव्हां कहिड़े बि पोस्ट ते आहियो, तव्हांजे चइण सां तव्हांजे करण सां अगरि कंहिं आत्मा खे दुख थियो और तव्हांखे बि लॻियो, कोई माण्हू खे त लॻंदो ई न आहे कि हिनखे दुख थियो हूंदो, चईंदो हा थियो त थियो, भले करे वञी आहे त आहे, त चईंदासीं त सही न, लेकिन ईअं न करणो। बाबा चए थो आत्मा खे दुख ॾींदो न, माण्हू नंढनि ॿारनि खे बि चुराईंदो आहे, त नंढे ॿार में बि आत्मा त आहे न, दुख जे प्रति। इन करे कॾहिं बि असांखे मन वचन कर्म सां कंहिंखे बि दुख न ॾियणो। ख़ुदा परमात्मा जो असांखे मर्यादायूं ॾिनी अथई न जीवन में, उन मर्यादाउनि जी लकीर जे अंदरि रहंदव न त ख़ुदा सेफ रहंदो। ज्यादा उल्टो सुल्टो न ॻाल्हाइण, उल्टो सुल्टो न ॾिसण, उल्टो सुल्टो न करण। ॾिसो केॾा माण्हू जीवन में ग़लति करे हिन ई जन्म में ग़लति कयो अथनि, हुननि जो पश्चाताप हाणे भोगनि था। केॾा माण्हू आहिनि दुनिया में, हुननि खे पतो बि आहे मां अहिड़ा कर्म कया हिन करे मां भुगतां थो। पर ठीकु आहे, अगरि तव्हांखां थियो जो थियो, बाबा चए थो जीती वियो, हिनखां शिक्षा वठो, लेकिन भुलियो न। कई माण्हू ड्रिजदा आहिनि न, असां अहिड़ा कर्म कया आहिनि त कंहिंखे ॿुधाईंदा न आहिनि, पोइ अंदर ई अंदर सोचदा रहनि। हिनसां छा थींदो, हिनखे त डिप्रेशन चइबो आहे। अॼुकल्ह जो दिमाग़ जी बीमारी या डिप्रेशन जो शब्द निकितो न, इहो ई आहे। मनुष्य आत्मा खां कुझु ग़लति थी थो वञे, या कुझु हुन ग़लति कई या माण्हू हुननि सां ग़लति कई, त उहा आत्मा उन ॻाल्हि खे सोचती रहंदी ऐं कंहिंखे ॿुधाईंदी न आहे। अंदर ई अंदर सोचे थी, कंहिंखे ॿुधाए नथी, कंहिंखे ॿुधाए सघे नथी, या हुनखे डपु थो थिए, या हुनखे बुरो थो लॻे, जो बि थो थिए कि माण्हू छा चईंदा, हे छा कंदा। तॾहिं त जीवन मनुष्य आत्मा अॼुकल्ह सोचे सोचे डिप्रेशन में अची वेंदा आहिनि। ज्यादा हिकु ई ॻाल्हि मन सोचंदो न, उनखे कोई रास्तो नज़र न ईंदो बुद्धि खे, वो पंहिंजे शरीर खे ख़तम थो करे। तो न शरीर हूंदो न ॻाल्हि हूंदी, ख़तम करे। लेकिन अगर समझदारी ॾिसो, अगरि असां सां कोई ग़लति थी वियो कमु, या असां कंहिंसां कयो या ॿिए कंहिंखे हथ सां कयो, असां अगरि हुनखे पंहिंजे जेकी बि देहदारी संबंधी कंहिंखां बि तव्हांखे सुठो थो लॻे, अगरि सुठो नथो बि लॻे न, त भॻवान खे ज़रूर ॿुधाइणो। हिन समय भॻवान खे पंहिंजो साथी ज़रूर ठाहे। छो छा आहे, माण्हू छा थो करे, सिर्फ़ आरतियूं थो करे, सिर्फ़ सत्संग कीर्तन थो करे, भजन थो करे, शास्त्र ग्रंथ पढ़े थो, लेकिन मन में जो दुख जी ॻाल्हि आहे, जो फीलिंग आहे, जीअं असां हिक ॿिए खे ॿुधाईंदा आहियूं, उहो भॻवान खे नथो ॿुधाए। तव्हां ॾिसिजो, अगरि तव्हांजे मन में कोई ॻाल्हि अथव न, त तव्हां हुनखे अंदर ई अंदर परमात्मा खे यादि करे हुनखे ॿुधाइजो, मूंखे मुंहिंजे मन में इहा ॻाल्हि आहे, फलाणी ईअं कई, माण्हू छा चईंदा, मूंखे अहिड़ा संकल्प था अचनि। जीअं त असां साम्हूं माण्हू सां ॻाल्हाईंदा न, हूअं ई असांखे मन ई मन में परमात्मा सां ॻाल्हाइणो, त परमात्मा असांजो साथी ठही वेंदो। पोइ भले ॿिए कंहिंखे तव्हां ॿुधाए सघो न सघो, भले तव्हांखे लॻे ॿुधाइण सां इज़त ख़तम थी वेंदी, ईअं थींदो, लेकिन परमात्मा खे ॿुधाईंदासीं न त उहो असांखे शक्ति ॾींदो, हुन ॻाल्हि खे ख़तम बि करे छॾींदो। न त असांजे जीवन ते बुरो असर न पवंदो। त सिर्फ़ु भॻवान खे त कमरे में न विहारे रखो, हुनखे साइड में माण्हू जॻह ॾिनी आहे, भई हिते भॻवान, सिर्फ़ु हुनजी महिमा जा गीत ॻाइण, सत्संग कीर्तन करण, पाठ करण सां कुझु न थींदो, वाहिगुरु वाहिगुरु राम राम जपण सां कुझु न थींदो, कृष्ण कृष्ण जपण सां कुझु न थींदो। हुनखे पंहिंजे मन जी ॻाल्हियूं ॿुधायो, जीअं तव्हां हिक ॿिए खे ॿुधाईंदा आहियो, जो ॻाल्हि तव्हां हिक ॿिए खे नथा ॿुधाए सघो, लेकिन तव्हांजे मन में आहे, जंहिंजे कारण तव्हां अंदर ई अंदर ॾाढा परेशान आहियो, दुखी आहियो, तव्हांखे कोई रास्तो नथो नज़र अचे, छा करूं, कीअं करूं, उहा ॻाल्हि अंदर ई अंदर ख़ुदि न सोचो,
परमात्मा खे ॿुधायो बाबा ये ॻाल्हि ईअं आहे, बाबा ईअं आहे, बाबा ईअं आहे, बाबा ईअं आहे। मतलब परमात्मा ते असांजी ॻाल्हि पहुचंदी ऐं असांजी आत्मा खे शक्ति ॾींदो, जिसां असां उन ॻाल्हि खां निकिरी सघंदा आहियूं। कंहिंखे पतो बि न पवंदो, ॻाल्हि ईअं ख़तम थी वेंदी आहे परमात्मा जी शक्ति सां, कंहिंखे पतो ई न पवंदो कि हिनजे जीवन में ईअं ॻाल्हि बि आहे। माण्हू भॻवान खे ॿुधाए नथो न, चए थो तूं माता पिता सां बालक तुंहिंजा सर्व संबंध सां निभायो, हिकु उहो ई वेठो आहे, उहो ई कंदो आहे, लेकिन हुनखे ॿुधाइण जो टाइम ई न। बाबा चए थो हिन रीति जीवन में ग़लती त थींदी आहे, छोजो पिछले जन्मनि जा कर्म काॾे वञे, लेकिन हिचकिचाइणो न खपे, शर्माइणो न खपे, ड्रिजणो न खपे। अगर असां सच जो सच जो साथ वठी करे हलंदा आहियूं न, असां सां कोई ग़लती थी वई त थी वई, सच ॿुधायो। असां ईअं ड्रिजो न भई माण्हू छा चईंदा। अॼु ॾिसो घर में माण्हू शादी थो कराए, अगरि नुंहुं नथी ठहे, हुनखे सुठो नथो लॻे त अगर वो रहण ई न चाहे, अॼुकल्ह माण्हू शरीर खे ख़तम करण जो ज्यादा आसान उपाय चुनी वेठो आहे न, जेके माण्हू आत्मा हत्या थींदी। आत्मा जी हत्या त न थींदी, जीव जी हत्या कंदी आत्मा। त माण्हू ड्रिज में संबंध में निभाए करे तो हले, तो घर में रखी करे वेठो आहे। अॼुकल्ह ॾाढा केसिस थींदा आहिनि न, त बाबा खे तो ड्रिजणो न खपे। जो सच्चा हुन सुख जी राह ते हलंदा न, ऐं हर हिकु आत्मा जो पंहिंजो पंहिंजो पार्ट आहे। अॼु माण्हू पंहिंजी इज्जत जे लाइ पंहिंजे शरीर खे बीमार थो करे न, कि न इज्जत वेंदी आहे, उहो ई अंदर ॻाल्हियूं सोचे थो हुनजो शरीर बीमार थो थिए। त पहिरियों असांखे पंहिंजो शरीर सुठो रखणो खपे न। अगर ज्यादा मन में कोई ॻाल्हि हले थी कहिड़े बि कारण सां, त हुनखे तुरंत हुनजो सोल्यूशन करो, बाक़ी कम पोइ। मूंखे मुंहिंजे मन में ये ॻाल्हि न खपे, मूंखे हाणे हिनखे ख़तम करणो आहे। परमात्मा खे चओ या कंहिंखे बि चओ, लेकिन मन में के ज्यादा की ॻाल्हि थी सोचण, यही कारण आहे डिप्रेशन, यही कारण आहे शरीर जी बीमारी जेकी थियनि थी न, कि तव्हां मन में ज्यादा ॻाल्हियूं सोचो था, हिनखे कढो। हाणे कीअं बि करे असांखे सुठो सोचणो आहे, ख़ुशी जी ॻाल्हि सोचणी आहे। हर घंटे चेक करो, कि माण्हू ॿार खे चेक कंदो न, इहे छा थो करे, कोई हर घंटे चेक करो मुंहिंजो मन छा थो सोचे। ॿार खे ॾिसंदा आहियूं सॼो ॾींहुं छा थो करे, घड़ी ॾिसंदा आहियूं, सुम्ही पियो हूंदो त बि ॾिसंदासीं, ठीकु सुम्ही पियो आहे छा थो करे। और नंढे ॿारनि खे त ॿियो ध्यानु ॾियणो पवंदो। त उहे असांजो मन बि ॿार आहे, कॾहिं छा थो सोचण लॻी वञे पतो ई नथो पए। और सोचे कॾहिं हुनते ध्यानु न ॾींदा आहियूं न, सोचे नंढी ॻाल्हि खे एॾो वॾो करे छॾियो आहे जीअं त जाल फैलिजी, पोइ मुंहिंजी पवंदा आहिनि। सोचदा आहियूं हाणे छा करूं, अरे अहिड़ो फालतू सोचो ई छो था, मन ते पहिरीं ध्यानु ॾियो न। हुनखे पहिरीं चवंदा ईअं न सोच, फालतू ॻाल्हियूं न सोच, कुझु ॻाल्हियूं सोच, हुनखे कुझु उन मन खे न सोचण जी आदत हूंदी आहे। जीअं ॾिसो तव्हां अगरि ॾही हुजे, ॾही खे तव्हां विलोड़दव, मक्खन खे तव्हां मलाई खे तव्हां विलोड़दव त मक्खन निकिरंदो आहे। उहे असांजो मन छा थो करे, सुठी ॻाल्हियूं त नथो सोचे। बाबा चए थो अगरि पाणी खे विलोड़ो त पाणी खे विलोड़ण से कुछ मिलंदो छा तव्हांखे? पाणी तो पाणी रहे, पोइ बि तव्हां फिके पवंदव, कुछ मिलंदो त वैसे ई न। उहे माण्हू छा थो करे, फालतू ॻाल्हियूं सोचे थो, इहो छा, ईअं कीअं, पोइ छा थींदो, ईअं फ़ाइदो कुझु बि नथो निकिरे। त तव्हां फालतू ॻाल्हियुनि खे सोचण मतिलबु जीअं त पाणी खे विलोड़ो। ठीक है, तो सुठी ॻाल्हि सोचो जंहिंसां असांखे कुझु मतिलब त निकिरे, कुझु प्राप्ति त थिए, कुझु उपाय त मिले। इन करे बाबा चए थो मन खे आदत आहे सोचण जी, मन आहे ई सोचण जी शक्ति। मन मतिलब सोचण जी शक्ति खे मन चईंदा आहिनि।
वो आत्मा में हूंदो। असांजी आत्मा में एक शक्ति है, जेकी कहिड़ी शक्ति है, सोचण जी। सभिनि खां वॾी शक्ति है। अॼु ॾिसो असांजो पूरी दुनिया कीअं थी हले। पहिरों आत्मा जो मन सोचे ई तो न, तॾहिं त दुनिया हले थी। अॼु असां जो सोचदासीं उन अनुसार ई त कल्ह हलंदो न, कल्ह असांखे करणो आहे। त अॼु सोचियो तॾहिं त कल्ह उहो कमु थींदो। वरी परीअं जे लाइ सोचे रखंदव, वरी परीअं जे लाइ ईअं करे माण्हू सोचंदो, हुनजे अनुसार ई त हुनजो ॾींहुं हलंदो आहे न। हाणे मूंखे ईअं करणो आहे, ईअं करणो आहे, ईअं करणो आहे, ईअं करणो आहे। माण्हू सोचे ई न त पोइ कुझु कम ई न थो। परम धाम में असां आत्मा रहंदे ई न, उते आत्मा की कोई सोच न हलंदी आहे। तुंहिंजी आत्मा वटि शरीर ई न आहे। तव्हां वटि कोई चीज हूंदी, सम्झो तव्हां वटि कोई बि खाइण जी चीज आहे, यूज करण जी चीज हूंदी, त तव्हां हुनखे यूज कंदव न। तव्हांजो हुनजे लाइ वीचार हलंदव, हिन चीज खे मां कीअं यूज करां, काथे यूज करां। कोई परम धाम में आत्मा के शरीर ही न आहे। आत्मा अकेली आत्मा निराकार रूप पे वेठी आहे। आत्मा जो शरीर ही न आहे, त आत्मा जो मन कुछ सोचे ई नथो कि मां ईअं करां, ईअं करां, ईअं करां। उस तारे मिसल लटकल बीठी हूंदी आहे मथे। पोइ जॾहिं मथां खां हेठि लहींदी आहे त हुनखे शरीर मिलंदो अथसि। पोइ आत्मा जो मन सोचण लॻंदो आहे कि भई आत्मा वटि अखियूं आहिनि, कन आहिनि, मुख आहे, हथ आहे, पेर आहे। सोचो हाणे मां छा करां। हथनि सां कमु करणु लॻी वेंदो आहे, मुंहं सां ॻाल्हाइण लॻी वेंदो आहे, कन सां ॿुधण लॻी वेंदो आहे, पेरनि सां हलण लॻी वेंदो आहे। बाबा चए थो मन ॾाढी सुठी शक्ति आहे। तुंहिंजी आत्मा हुनखे ॾाढो सुठी रीति यूज करणो। मन जा वीचार अगरि सुठा मन में जेका वीचार हलंदा आहिनि, अगरि सुठा हलंदा रहनि न, त तुंहिंजो जीवन ई सुठो थी वेंदो। मन आत्मा जे लाइ, आत्मा की शक्ति कीअं मिलंदी आहे, जॾहिं आत्मा जो मन सुठो सोची त आत्मा जी शक्ति वधंदी वेंदी। अगरि आत्मा जो मन बुरो सोचंदो त आत्मा जी शक्ति घटिजी वेंदी। त रोज़ सुबुह जो सुठी ॻाल्हियूं ॿुधूं था या हाणे बि ॿुधूं था, त असांखे उहो मन जे लाइ जीअं त भोजन आहे। सुबुह जो माण्हू रोटी खाई करे कमु शुरू कंदा आहिनि, कोई कंदा आहिनि, कोई न कंदा आहिनि। वैसे सुबुह जो कुझु खाई करे कर्म करणु खपे। त बाबा चए थो उहो ई आत्मा जे मन खे बि सुबुह जो सुठा वीचार करण द्वारा मन ते पहुचाए ऐं उन्हनि जे बारे में मन वीचार कंदो रहे। पोइ ॾिसो तव्हांजो ॾींहुं केॾो सुठो निकिरंदो। अच्छा, मीठे शुक्ल के बारन छुट्टी माता बाप दादा जो याद किया और गुड मॉर्निंग रूहानी बाप जी। तो सभी रूहानी बारन की नमस्ते। संजय भी रूहानी माता बाप दादा के याद किया, गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आए मर्यादा इनके लकीर जे अंदर सदा चित्र छाया की अनुभूति करण वाला माया की विजयी रखा। बाबा चवंता बाप परमात्मा की याद ही छत्र छाया है। तो परमात्मा के याद कयो, परमात्मा छत्र छाया के रूप में प्रकट करता है। जेतिरो याद में रहंदो ओतिरो साथ जो अनुभव थींदो। छत्र छाया में रहण मतलब भगवान की छत्र छाया के हेठा रहण मतलब सदा श्रेष्ठ रहण। जो संकल्प से भी परमात्मा जे सिवाय ॿियो कुछ विचार कंदो आहे न गीते ॻाल्हि, त वो उदास, वो फालतू ॻाल्हियुनि में फसी वेंदो। इन करे असांजी सोच में ई परमात्मा हुजे। असांजी सोच ई हूअं हले कि परमात्मा असांखे श्रेष्ठ मत थो ॾे। असांजी सोच में ही परमात्मा जी ॻाल्हियूं हुजनि त ऑटोमेटिकली असांजी कर्म बि ओड़ा थींदा त असां बची रहंदासीं न हिन कलयुगी दुनिया में। छत्र छाया जे हेठां मर्यादाउनि जी लकीर जे अंदर रहण सां कंहिंजी बि हिम्मत न आहे तव्हांखे कुझु नुक़सान पहुचाए, कंहिंजी बि न। तो बाबा केॾी गारंटी सां थो चए, सदा मूंखे यादि करो
तो कहिड़ी भी आत्मा कहिड़ी भी परिस्थिति कोई भी ॻाल्हि असांखे उदास न करे सघंदी। सदा याद जी लकीर जे अंदर सदा बाप सां गॾु रहो त सदा सेफ रहंदा। लोग न अशरीरी थियण जो अभ्यास ही समाप्ति जे समय के समीप लाईंदो। जेतिरो जेतिरो असां खुद खे आत्मा समझी करे मां आत्मा इन शरीर खां न्यारी आहियां, शरीर अलॻि मां आत्मा अलॻि। मां आत्मा अखियुनि सां ॾिसां थी, मुख सां ॻाल्हायां थी, कननि सां ॿुधां थी, मन सां सोचां थी, हथ पेरनि सां कमु थी करा, मां आत्मा थी करायां। करन करावनार बाबा मूंसां गॾु आहे, लेकिन शरीर नथो करे, मां थी करायां। इन सां छा थींदो कि जल्दी जल्दी तुंहिंजी आत्मा में सब गुण, सब शक्तियूं, सब कलायूं, सब ज्ञान, सब परमात्मा जी श्रीमत ईंदो वेंदो। तुंहिंजी आत्मा में धारणा थींदी वेंदी, जल्दी जल्दी संपन्न संपूर्ण थी वेंदो। असां जल्दी जल्दी तैयार थींदासीं। तेरे बाणे सर्व जो भलो, तुंहिंजे बाणे सर्व जो भलो मतलब असांखे हाणे पतो लॻियो परमात्मा स्वर्ग जी दुनिया स्थापन करण लाइ तैयार करण आयो। अगर असां परमात्मा खे यादि कंदा रहंदासीं, असां में परिवर्तन ईंदो वेंदो, पोइ असांजे लाइ नई दुनिया बि खपे। सोचो एॾी सारी आत्माएं जॾहिं स्वर्ग में वञण जे लाइ तैयार थी वेंदी त इहा दुनिया त बदिली वेंदी न। असांजे सदके ॿियनि खे बि दुखनि सां मुक्ति मिली वेंदी, ॿिया बि मथे शांति धाम में रहंदा। पोइ असां सुखधाम में सुख भोगंदासीं, उहो पोइ ईंदो। करे बाबा जेको अभ्यास करो, मां आत्मा परमात्मा जी सुखताए में रही करे कर्म थी करो, असांजी आत्मा में जल्दी जल्दी परिवर्तन ईंदो, जल्दी जल्दी दुनिया बदलजी थी वेंदी, जल्दी जल्दी स्वर्ग अची वेंदो, जल्दी जल्दी सभिनि आत्माउनि खे दुखनि सां मुक्ति मिली वेंदी। ओम शांति। बाबा खे यादि करो।